लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे पार्लियामानी मामलनि जो माहिर ऐं नौजवान रिसर्चर जनाब आमिर मुगेरी सां असांजी मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं। असां सिंध बम्बई खां आज़ादु कराई 1936 में थी, 1937 पोइ 1937 में वरी थियूं चूंडूं। 1937 जी चूंडुनि में कई जेके आहिनि लोॾा आया, कई सियासतदान विया, कई आया ऐं पोइ 1937 खां 1945 ताईं सिंध में 5 हुकूमतूं जेके आहिनि दर बदर थियूं। हिकिड़ो ॿिए जी जंग छिकण में हो ॿिया ॿ वरी टे जी गॾिजी जंग पिया छिकनि। कंहिंखे 9 महीना मिलिया, कंहिंखे साल मिलियो, कंहिंखे 4 महीना मिलिया। ईअं हुकूमतूं कंदे कंदे हाणे असां जनाब आमिर मुगेरी खां हिकिड़ी ॻाल्हि पुछूं था त जॾहिं सिंध में इहो सभु कुझु थियो पए त ॿियनि हंधनि ते जिन भारत जे परगिणनि मां असां बॉम्बे प्रेसिडेंसी मां धार थी हिकिड़े सूबे जी सूरत में आया हुआसीं त ॿियनि सूबनि ऐं रियासतुनि में छा पिए थियो। आमिर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी। बसि मूं सुवाल उचारे छॾियो आहे त जिन हंधनि ते कलकत्तो, मद्रास, महाराष्ट्र या दिल्ली या बर्मा उते छा पिए थियो, असां वटि त हीउ ॾिठोसीं असां। बिल्कुलु, असां जीअं पोइ किस्त में असां ॿुधाए चुका हुआसीं 1937 जे इलेक्शन जी रिज़ल्ट। उन में ईअं ई त 7 या 8 रियासतुनि में कांग्रेस हुकूमत में अची वई, पंजाब में यूनियनिस्ट पार्टी अची वई एंड सिंध में मां तव्हांखे ॿुधायो मिक्स हुयो, बंगाल में बि मिक्स। त उन दौरान ईअं थियो त सन 1900 कांग्रेस उन्हनि इफेक्टिवली कमु शुरू कया ऐं कांग्रेस कुझु अहिड़ा कम पई करे जेका मुस्लिम लीग ते न पई वणिया। पोइ मुस्लिम लीग उन ते मुख़्तलिफ़ रिपोर्टूं ठाहिणु शुरू कयूं। हिकिड़ी शरीफ़ रिपोर्ट आई, ॿी पीरपुर रिपोर्ट आई। उन में बिल्कुलु उन्हनि जे त हू जेके हिकु त हू तरानो जेको पढ़ाईंदा हुआ उहो असेंबली में बि उन्हनि पढ़ाइणु शुरू कयो ऐं ॿारनि खे बि पढ़ाईंदा हुआ। इहा हिननि खे ॻाल्हि न पई वणी। कहिड़ो तरानो? नालो मूंखे यादि नथो अचे, जेको मशहूरु न आहे, जेको चवनि पिया त इहो मुस्लमान ख़िलाफ़ु आहे। हिकिड़ो इंडिया मुतहद तरह बंदे मातरम। हा बिल्कुलु, बंदे मातरम। हा, बंदे मातरम। हुननि छा कयो त इजलास शुरू थींदो असेंबली जो, काउंसिल जो, उते बि बंदे मातरम पढ़ियो वेंदो, ॿारनि खे बि पढ़ाईंदा। ॿियो हुननि सिलेक्टेड रियासतूं अहिड़ियूं हुयूं जिते गऊं जी जेका आहे क़ुर्बानी जी पाबंदी हुई। अहिड़े क़िस्म जा कम कया त मुस्लिम लीग हुननि जी सख़्तु ख़िलाफ़ हुई। पोइ 1939 में ईअं थियो जो सेकेंड वर्ल्ड वार शुरू थी। पोलैंड ते हमिलो कयो हिटलर ऐं बर्तानिया इहो ऐलान कयो त असां ते वार मुसलत थी चुकी आहे जंग ऐं असां जंग जो शामिलु आहियूं हिसो। त उन वक़्तु जेको इंडिया जो वायसराय हो लॉर्ड लिथिंगो, उन ऐलान कयो आहे त हिंदुस्तान बि हिन जंग में शामिलु आहे। जंहिं ते कांग्रेस सख़्तु एहतिजाज कयो त असां जेके सूबाई हुकूमतूं मौजूदु आहिनि, मर्कज़ी असेंबलियूं बि आहिनि, न असांखां पुछियो वियो आहे, असांजी इन में मसलियत न आहे त असां जंग में छो कुॾूं। हुननि तमामु घणो सख़्तु एहतिजाज कयो ऐं जेका हुननि जूं हुकूमतूं हुयूं जिन सूबनि में, हुननि एहतिजाजनि उन ते इस्तीफ़ाऊं ॾिनियूं नवंबर 1939 में। जंहिंखे उनखां पोइ क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं मुस्लिम लीग यौम निजात मल्हायो डिसंबर 1939 में, डे ऑफ डिलीवरेंस जे नाले सां तव्हांखे मशहूरु हूंदो। त ईअं सम्झो 7 या 8 सूबा उहे त गवर्नर राज जे अंडर में अची विया। उहे उते गवर्नर राज हलियो 1945 ताईं, 46 ताईं खणी चओ, जेसि ताईं जी जंग अज़ीम ख़तमु थी ऐं ॿियूं चूंडूं थियूं। हाणे बि रहिया सिंध जो मां तव्हांखे ॿिया ॿुधाए चुको आहियां। रहियो पंजाब, मुतहद पंजाब उन वक़्तु जेको हुयो, उते ईस्ट ऐं वेस्ट पंजाब, उहो उन वक़्तु में मुतहद हुयो न। हा हा, उन मां ॾिसो केतिरा सूबा ठहिया आहिनि। इंडिया में 2-3 सूबा, उन मां हरियाणा अलॻि थी वियो, चंडीगढ़, इहे जेको हुतां वारो पंजाब आहे, हितां वारो पंजाब, त उहो सॼो मुतहद हुयो। त उते हुई यूनियनिस्ट पार्टी जी हुकूमत। उहो हिकिड़ो टिपिकल केस आहे। त उन में हिकिड़ी जेका मुतहद रखण वारी शइ हुई उहा हुई पंजाबियत। उन में अच्छा, माना हू तंग नज़र आहे या शाउनिस्ट हुआ? शाउनिस्ट बि हुया, पर हो मज़हबी फ़र्क़ु न रखंदा। माना सिख पंजाबी, हिंदू पंजाबी ऐं मुस्लमान पंजाबी, उन्हनि जे लाइ पंजाबियत मेन हुई। नुक़्ते नज़र हुननि जो त असां हिंदू बाद में आहियूं, मुस्लमान बाद में, सिख में बाद में, पहिरियों असां पंजाबी आहियूं। 1923 में उहा ठही ऐं उन में घणे भाङे गादीनशीन हुया, पीर, मीर ऐं थोरा घणा मिडिल क्लास जा बि हुया। पर अपर क्लास जेको पंजाबी आहे उनजी जमायत हुई यूनियनिस्ट पार्टी। उन्हनि जी हुकूमत हले पई उते पंजाब में। ऐं उन में जेका पहिरीं हुकूमत सर सिकंदर हयात ख़ान, जेको हाणे ट्रस्ट काई आहे न लेकर
तारिक अली ने नानो हुयो, त उहो हुकूमत में CM ठहियो ऐं उनजी काबीना में सिख बि हुया, मुस्लमान बि हुया ऐं उन्हनि में को तफ़रक़ो न हुयो। उन में तव्हां दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त 1940 में जॾहिं लाहौर रेज़ोल्यूशन पास थियो, लाहौर मां त जेका अपोज़िशन जमायत हुई उन्हनि थोरा सुवाल करणु शुरू कया त हाणे छा पाकिस्तान ठहंदो, पंजाब होॾे शामिलु थींदो, हे हो। त मार्च 1941 में हिकिड़ी तारीख़ी तक़रीर कई पंजाब असेंबली में सर सिकंदर हयात। उन इहो उते बि इहो ई मौक़िफ़ वरिजायो त असां पंजाबी गॾु रहंदासीं, असां मां को बि सिख, हिंदू ऐं मुस्लमान पंजाबी असां सभु मुतहद ई रहंदासीं। त उहो उन पंजाब असेंबली जे फ्लोर ते मौक़िफ़ दोहरायो ऐं पोइ साल खां पोइ उनजो सडन इंतकाल थी वियो, गुज़ारे वियो ऐं उन जी जाइ ते हिकिड़ो ॿियो अची वियो, उहो बि स्ट्रॉन्ग पंजाबी, खिज़र हयात टवाना। हुन ख़बर आहे खिज़र साडा भाई आहे, त उहो उनजो बि इहो मौक़िफ़ हुयो। त उनखे बि उन बि उहो कंटिन्यू कयो ऐं उन बि हिकिड़े दफ़े अहिड़ो मौक़िफ़ आयो 1944 में, हुनजी बि पंजाब असेंबली में तक़रीर आहे। जॾहिं जिना ऐं मुस्लिम लीग वारा थोरो मुदाख़लत कया पिए त हुन चयो त असां कंहिं बि नान पंजाबी, उहो हिंदू हुजे, मुस्लमान हुजे या सिख हुजे, असां उनजी पंजाब जे अफेयर्स में मुदाख़लत क़बूल न कंदासीं। त उते उनजी यूनियनिस्ट पार्टी जी हुकूमत हुई ऐं बंगाल में शेरे बंगाल AK फज़ल हक़, उनजी हुकूमत हुई। AK फज़ल हक़ उहो माण्हू आहे जंहिं मुस्लिम लीग खे बंगाल में मुतारिफ़ करायो ऐं आख़िर में पार्टीशन खां पोइ बंगाल मां मुस्लिम लीग जी तॾावेड़ कराई। AK फज़ल हक़ जंहिं बंगाल में मुस्लिम लीग ठही हुई ऐं हीउ बाननि मां हुयो। हा, ऐं उन जी कराई तॾावेड़। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे अमृतसर वारो AK फज़ल हक़ उहो माण्हू आहे जेको कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी आहे ऐं जॾहिं मुस्लिम लीग में शामिलु थियो त अॻिते हली मुस्लिम लीग जो सदर बि थियो। ऐं जेका अमृतसर में जेको कोराम थियो हुयो 1919 में, उन कमेटी जो मेंबर बि हुयो। ऐं जॾहिं माना जलियांवाला में ऐं मोतीलाल नेहरू जो पुटु जॾहिं जवान थी सियासत में आयो पे, जवाहरलाल नेहरू, हा, त मोतीलाल हुनखे मोकिलियो त तूं सियासत वञी सिख। AK फज़ल हक़ 1919-20 में जवाहरलाल नेहरू AK फज़ल हक़ जो PS सेक्रेटरी थी करे, पॉलिटिकल सेक्रेटरी थी कमु कयो, उहा हुनजी लेवल हुई। त 1941 में मुस्लिम लीग हिन खां हिमायत कढी वरिती AK फज़ल हक़, हुनजी हुकूमत टही पई, जंहिंखां पोइ मुस्लिम लीग पंहिंजो हुते उमेदवारु आंदो, जेको बाद में वज़ीर आज़म थियो पाकिस्तान जो, ख़्वाजा नाज़िम थी। त 41 में उते ईअं थियो त उहो बाद में उनजी हुकूमत हले पई, 45 ताईं हली, पोइ थोरो वक़्तु अॻु में गवर्नर राज लॻी वियो। त बंगाल में इहा सूरत हाली ऐं असां वटि जेको ॿुधाई मां तव्हांखे इहा हुई। ऐं उन वक़्त में वरी ॿियो ईअं थियो त 42 में वरी हिकिड़ो नओं मोड़ आयो, क्रिप्स मिशन आयो इंडिया में ऐं इन्हनि इहो चयो त ॻाल्हियूं शुरू कयूं, तव्हां असांजी मदद कयो। पोइ गांधीअ चयो त जेका तव्हांजी ऑफर आहे उहा हिकिड़ी ॾे वाले निकितल बैंक जे चेक वारी आहे, हाणे तव्हांजी का हैसियत न आहे। पोइ हुन क्विट इंडिया जेका इंडिया आहे उहा मूवमेंट शुरू कई, जंहिंजे नतीजे में इहो थियो त सॼा कांग्रेसी अॻुवान गिरफ़्तार थी विया। कांग्रेस जो सदर मौलाना आज़ाद, उहो नेहरू, गांधी, पटेल, सॼी लीडरशिप 45 ताईं जेल में हुई। त ओवरऑल उन वक़्तु बरसगीर जी इहा सूरत हले। इहे ख़ैर सां पहुता, पर इन में हिकिड़ी ॻाल्हि जेका महसूसु थिए थी त हिते जुंडापट असांजे पाण में हुई, उते जेका बि थी उहो अंग्रेज़ बहादुर पए कई। मां इहो सही सम्झो? अंग्रेज़ बहादुर मुदाख़लत खणी हुई, इहा इन ॻाल्हि में कोई शक न आहे। हितों जी निस्बत ठीकु आहे। उते ऐं हिते बि ॾिसंदो त अंग्रेज़ जी मुदाख़लत घणी हुई, वायसराय जी या गवर्नर जी। उते बि तव्हां ॾिसो था अॻिते हली जॾहिं पाण ईंदासीं अॻिते 46 वारी चूंडुनि में, त उन में बि ॾिसंदासीं त हू घणो मुस्लिम लीग खे फेवर था कनि। हाणे जीअं मां तव्हांखे पंजाब जो ॿुधायो खिज़र ते टवाना जो, त 46 वारी चूंडुनि में जेका 37 वारियूं चूंडूं थियूं, पंजाब असेंबली जा 1937 वारे चूंड में एवान मेंबर आहे 175, मुस्लिम लीग टोटल 2 सीटूं खटियूं 175 मां, ऐं यूनियनिस्ट पार्टी जूं के था चवनि 95 सीटूं हुयूं, के था चवनि 99 हुयूं, पर मेजॉरिटी में उहा आई। ऐं मुस्लिम लीग घणियूं सीटूं जेके 37 में खटियूं उहे बंगाल मां खटियूं। वरी जेके 46 वारी चूंडूं थियूं न, त उन में बंगाल मां उन जो अक्सरत अची वई, जंहिंमें बाद में पाकिस्तान जो वज़ीर आज़म थियो हुसैन शहीद सहरवर्दी, उन हुकूमत ठाही बंगाल में। त ईअं पियो थियो। हाणे जेका टवाना जी ॻाल्हि कई मां तव्हांखे, त हू पार्टीशन जो मुखालिफ़ हुयो। अच्छा, मुतहद हिंदुस्तान जो हामी हो। हा, 2 किरदार हुया। असां वटि शहीद अला बख्श सूमरो हुयो, उहो हामी हुयो, ऐं हुते हुयो टिवाना।
पोइ जॾहिं सूरत हाल वाज़ थी वई त हाणे विरहाङो जेको आहे नागुज़ीर आहे, त 1947 जे मार्च में टिवाना खां हुकूमत खसी वई, वोट ऑफ नो कॉन्फिडेंस वसीले या रिज़ाइन कई, पर अहिड़ो कुझु थियो जंहिंमें मुस्लिम लीग हुन खां हथ छिके वरिता ऐं जेके यूनियनिस्ट पार्टी जा जेके मेन हुया उहे धड़ाधड़ मुस्लिम लीग में शामिलु थियणु शुरू थिया। त उन में उनजी टिवाना जी हुकूमत डही पई ऐं पोइ आख़िर ताईं उन ॾाढा ॾुखिया ॾींहं गुज़ारिया, पर जेके इहो ईअं थियो। पोइ उहो जेको क़ाइद आज़म मुलाक़ात खां अवल क़ाइद आज़म वियो हिननि सां मिलणु, उहो मिलियो हुयो सर सिकंदर हयात सां, उहो त गुज़ारे वियो, पर उन सां मुलाक़ात थी न, उन में लखनऊ में सिकंदर जिनाह पैक्ट बि थियो हुयो। अच्छा, हा, उन पैक्ट में छा हो? उन में बि घणी भाङी, उन में ॿियनि खे बि उन्हनि घुरायो, बंगाल वारनि खे बि घुरायो, पंजाब वारनि खे बि, हितां बि विया। त मुस्लिम लीग जे प्लेटफॉर्म तां अगरि असां मुस्लिम लीग में तव्हां शामिलु नथा थियो त भला एज़ अ पार्टी मुस्लिम लीग सां गॾिजी करे असां मुस्तक़बिल में कमकार कयूं, इन ते कुझु शयूं उन्हनि पाण में मुतफ़िक़ कयूं। त एज़ अ भली मुस्लमान तव्हां शामिलु न बि थियो था त हिकिड़ो वर्किंग रिलेशनशिप असांजे फ्यूचर में रहे, इन क़िस्म जी माना इत्तेहादी सूरत ठही। हा, त उहो सिकंदर जिनाह पैक्ट हाणे वरी तव्हां कराईंदव 1946 में चूंडूं कराईं, ॿी जंग अज़ीम खां पोइ, बिल्कुलु ईंदड़ साल जेको आहे 1946। बिल्कुलु। नाज़रीन, असां सां गॾु रहिजो, असां वक़्फ़े खां पोइ 1946 जी चूंडुनि जे बारे में आमिर मुगेरी साहब सां ॻाल्हाईंदासीं।